स्कूल में पढ़ंदा हुआसीं। हिदायत जो पीउ हुयो साईं गुलाम रसूल, जेको असांखे पढ़ाईंदो हो। उन स्कूल में हिकिड़ा अशन पननि ते छा साईंअ जा बैत लिखी सॼे क्लासनि में हणी छॾी। पोइ मां पढ़ंदो हुयुसि, मूंखे ॾाढो मज़ो ईंदो हो। सम्झ नंढड़ी, नंढा हुयासीं, 2टियों दर्जो पढ़ंदा हुआसीं सिंधी। पोइ साईं हिदायत आयो हुते, थोरो टाइम आयो साईं हिदायत। मूंखे चई भला तूं सम्झी नथो जेके पढ़े थो? मां चयो साईं मूंखे वणनि ॾाढो था। पोइ जॾहिं मां स्कूल मां निकितुमि त मां इलाज कया मांसि त साईं मूंखे इहो को किताबु ॾे। पोइ मूंखे हिकिड़ो सुर मारवीअ जो, ऐं मूंखे चई हाणे अॼु खां वठी इहो सम्झी छॾ त हिन खे किताबु न चइबो आहे, हिन जो नालो आहे शाह जो रिसालो। किताबु हिन खे चइबो ई कोन्हे, हिन जो नालो ई इहो हिकिड़ो आहे। पोइ उन खां पोइ मां उहो पढ़ियुमि। वरी साईं जी हूंदी हुई ड्यूटी कराची, हिलाल पाकिस्तान में हो, मास्तरी छॾे वियो। उन खां पोइ साईं ईंदो हो 2 महीननि खां पोइ। 2 महीननि खां पोइ जेॾी महिल ईंदो हो त अचे कचहरी हुनजी मूंसां हूंदी हुई हिदायत जी, तमामु महिरबानी हो। पोइ बननि में बाग़नि में हलिया वेंदा हुआसीं, या वरी मां सिरूं काईंदो हुउसि, मज़दूरी कंदो हुउसि। उते अचे साईं मूंसां कचहरी कंदो हो, ॻोल्हे लहंदो हुयो। 2 महीननि खां पोइ ईंदो हो, हुनखे 4 ॾींहं मोकल हूंदी। कोच वोच कोन हुया तॾहिं, हूंदो रेल जो सफ़र। पोइ 2 ॾींहं उहे वरी मां बि कमु कोन कंदो हुउसि, साईंअ सां गॾु हूंदो हुयुसि। ऐं ईअं मूंखे इश्क़ु थियो, ऐं मूंखे साईं हिदायत इश्क़ु करायो। बाक़ी बैत स्कूल में पढ़ियमि, जेके भितियुनि ते लॻल हूंदा हुआ, जेके साईं जन जे वालिद साईं आहियां। ईअं पोइ इश्किड़ो थियो लतीफ़ सां। पोइ त वरी बसि अॼु ताईं आहे, जॾहिं कर थियामि साञाए सुपेरियनि सी, तॾहिं कर तिर जेतिरो वेल न विसरियामि, अंदरि रूह रहियामि सॼण ओतागूं करे। बसि पोइ त वरी लतीफ़ असांखे दिलि में वेही वियो। उन सां ई प्यारु आहे, उन सां ई मोहबत आहे। हाणे आगाटो बि हिकिड़े साईंअ पे टीवीअ में पढ़ियो, गुजर खे गजमेल जूं तारनि में तबरूं, हाणे हाकमनि खे ज़ोर भरियूं ज़बरूं, काक कंदीअ कबरूं पसो पर ॾे हिन जूं। राणे जो बैत आहे। ऐं साईं बैत त सही पढ़ी वियो, पर जेका हुन ते तशरीह कई, माना कई, त गजमेल लफ़्ज़ जी हुन माना कई त हिंदुस्तान जो हिकिड़ो शहर आहे, ऐं उन में कुहाड़ियूं ठहंदियूं, ऐं गजमेल हिंदुस्तान जो शहर आहे जिते कुहाड़ियूं ठहंदियूं। असुल इहा ॻाल्हि आहे कान। गजमेल जेको आहे सो फौलाद जो रुक जो नालो आहे हिकिड़े जो, जंहिंमें तरारियूं या जंगनि जा औज़ार ठहंदा। भलो रुक तमामु फौलाद, उनखे चइबो आहे गजमेल। शहर जो नालो आहे ई कोन। साईं त तमामु हिकिड़ो वॾो खाउरी हुयो, को लतीफ़ जो पार्क हुयो। असां त उन्हनि जे आॾो हिकिड़ी कुझु बि न आहियूं, का शइ अणपढ़ियल माण्हू आहियूं। 4-5 दर्जा असांजी नंढे जेका सिंधी तालीम आहे, उन खां पोइ त माहौल बि वरी अहिड़ो पढ़ियनि लिखियनि जो कोन मिलियो। हिदायत जी सोबत मिली वई, ॿियो रिसाले जी। या काफ़ी ॾिसूं था टीवियुनि ते जेके अची पढ़नि था, त उन्हनि में वॾियूं वॾियूं कचायूं आहिनि। जेकॾहिं बैतु जा त बैतु ई सही कोन था पढ़नि, जे बैतु सही था पढ़नि त माना ग़लति। हाणे बि हिकिड़ो आगाटो मां घर वियुसि त टीवी पई हले, टीवीअ ते हिकिड़े दोस्त पे बैतु पढ़ियो त जीअं से खुहीअ नार वहनि वारीअ गाॾुआं, हीअड़ो पिरियां धार निंबेरियांसि न निबिरे। साईं जन बैतु त सही पढ़ियो। उन ते जेका माना कयनि त इहा हुननि माना कई त खुहीअ ते, खूह ते नार रखियलु हूंदो आहे, ऐं फिरंदो आहे, ऐं उन में मिटी ऐं पाणी गॾु ईंदो आहे। ऐं इहो मूंखे ॾाढो ॾुखु थियो त हेॾा पढ़िया लिखिया माण्हू आहिनि, हेॾा अदीब आहिनि, पर हाणे बैत जी माना ग़लति करे। छो त बैतु ईअं आहे त जीअं से खुहीअ नार वहनि वारीअ गाॾुआं, हीअड़ो पिरियां धार निंबेरियांसि न निबिरे। पंहिंजे महबूब जी ॻाल्हि थो करे त जीअं खुहीअ में वारी ऐं पाणी गॾु नार वहंदा आहिनि, अंदरि खुहीअ में पाणी जमो थींदो आहे, उहे नार कॾहिं कॾहिं सुकी वेंदा आहिनि। मुंहिंजो वालिद साईं कुराड़ो उहो खूहनि जो टोबो हो, खूहनि जूं टुबियूं कंदो हो, सफ़ाइयूं कंदो हो। टोबो चइबो आहे सफ़ाईअ करण वारे।
असां नंढा हुआसीं, नलका तॾहिं कोन हूंदा हुआ, खुयूं हूंदियूं। पोइ पुछंदा हुआसीं बाबा हे खुईअ जी टोबी छा आहे? चई बाबा हे नार जेके खुईअ में वहंदा आहिनि पाणीअ जा, इहे सुकी वेंदा आहिनि, छो त लटु भरिजी वेंदो आहे हुन में, सनड़ी सनड़ी वारड़ी गॾु थी वेंदी आहे। जॾहिं पोइ हुन जा अंदरियां जेके सोराख आहिनि बंदि थी वेंदा आहिनि, ॿाहिरियों पाणी अंदरि न टपंदो आहे। इन जे करे उन में पोइ उन जी सफ़ाई थींदी आहे। जेॾीमहिल हुन चक ताईं जिथां कोठी ओसारी थींदी आहे, उनखे चइबो आहे चकु, काठ जो हिकिड़ो चकु विहारे ऐं उन ते खुईअ जी ओसारी थींदी। चक ताईं हुन जी सफ़ाई थींदी आहे खुईअ जी। उन खां पोइ उहे नारनि जी अचु वञणु थींदो आहे, उन में खुईअ में जमो थींदो आहे पाणी। ऐं जेकॾहिं उनजो लटु सफ़ा न कबो त उहा खुई सुकल रहंदी। उनखे चइबो आहे खुईअ जो टोबो। त बाबा साईं असांजो टोबो खुईअ जो, ऐं खुईअ में हिकिड़ो नार न हूंदो आहे, घणा काफ़ी सनड़ियूं सूसड़ियूं हिकिड़ियूं वहंदियूं आहिनि पियूं, जन खे नार चइबो आहे। हुन नार जी आहे को, छो त बैतु ईअं आहे न, जीअं से खुईअ नार वहनि वारीअ गाॾुआं। नार चमो लफ़्ज़ु आहे, हिकु नार जी ॻाल्हि न आहे, नार आहिनि घणा, ऐं खुईअ में घणा नार वहंदा आहिनि। जीअं से खुईअ नार वहनि वारीअ गाॾुआं, जीअं कंहिं खुईअ में पाणीअ जा नार वहंदा आहिनि, उन्हनि में सनड़ी वारी अहिड़ी हूंदी आहे जेका जुदा थी न सघंदी आहे उन पाणीअ खां। लटे में विझ त उहा लटे में बि वही वेंदी आहे, अहिड़ी सनड़ी हूंदी आहे। जीअं से खुईअ नार वहनि वारीअ गाॾुआं, हीअड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबेरे। मुंहिंजी दिलि मुंहिंजो हियो बि पिरियनि सां ईअं गॾियलु आहे, जीअं वारीअ में पाणीअ में सनड़ी वारी आहे जेका नारनि सां गॾु वहंदी आहे पई अंदरि, ईअं मुंहिंजो बि अंदरि जेको आहे सो पिरियनि सां अहिड़ो गॾियलु आहे जो मां कोशिशि थो कयां निबेरियांसि न निबेरे, छिनण जी जुदा करण जी कोशिशि थो कयां, उहो नथो उन्हनि खां जुदा थी सघे। काफ़ी अहिड़ा दोस्त पढ़नि था अचे टीवियुनि ते बि, वॾा नाला आहिनि हुननि जा, पर ॼण त हुननि में कचायूं बि वॾियूं आहिनि। चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कंदा ऐं बेल आइकन जो बटन ज़रूरु दबाईंदा।